झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त सिंधी ॾियारीअ खां पोइ हटरिन जो परवान कीअं कंदा आहिनि। पूॼा खां पोइ हटरिन खे रस्तनि ते न फिटी करणु खपे। असां हिननि खे घर में बि परवान करे सघंदा आहियूं। पाणीअ में विझी 15 खां 20 मिंटे में इहे हटरियूं ॻड़ी वेंदियूं आहिनि। पोइ हिन जो मथियो पाणी कढी करे बाक़ी जेका मटी हूंदी उहा असां गमले में विझंदासीं। ॾिसो हटरी कीअं भुरी चिकी मिटीअ वांगुरु थी वई आहे। बाक़ी जेके सॼा पीस आहिनि उहे पाणी ॻरी वेंदा। साॻे ई नमूने हीअ ॿी हटरी बि जीअं ॻरी वेंदी तीअं मां इहा बि इन गमले में विझंदसि। गमले में मटी विझी करे हाणे हिन में असां विझंदासीं ॿूटो। उन खां पहिरियों इन में थोरी सी चिकी मिटी विझणी आहे। चिकी मिटी विझी करे काओ बि ॿूटो तव्हांखे जेको बि खपे, मनी प्लांट थियो, तुलसी, काओ बि ॿूटो हिन में विझंदासीं असां। अहिड़े नमूने हिकु नओं ॿूटो लॻाए सघूं था बिना हटरिन जे अपमान करण जे। असां उन्हनि खे घर में विसर्जन करे सघूं था पिया। अगरि तव्हांखे इहो सभु विसर्जन न करिणो आहे, मीन्स ॻाढ़णो न आहे हटरीअ खे, त तव्हां इन जी जॻह ते स्टील जूं हटरियूं बि इस्तेमालु करे सघंदा। सालनि जा साल उहा हटरी हलंदी और असां उनखे रस्तनि ते बि न फिटी कंदासीं। जय झूलेलाल।